अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां एडवोकेट सलमा मुश्ताक भुट्टो लाड़काने खां मूंखे ख़बर पई त डोकरी जे हिकिड़े इलाइक़े में हिकिड़ी नंढड़ी जेका 5 सालनि जी आहे उन सां रेप थियो आहे। मां हिते पहुती आहे उन नंढड़ी वटि। तव्हां उन अदड़ी जी कंडीशन ॾिसो जेका हिन वक़्तु खट ते पई आहे। शर्म अचणु घुरिजे असांजे हद जे जेके ऐसे शोज़ आहिनि जेके इन वक़्तु मासूम ॿार जी FIR वठण लाइ तयारु कोन्हे। जेको चए थो जेसीं ताईं मेडिकल ॿुधाईंदी नंढड़ी ॾिसो हे नंढड़ी हिमल हिन वेचारी न्याणीअ सां कहिड़ी हालत आहे। हिन मासूम सां रेप थियो आहे ऐं रेप करण वारा जेका आहिनि रवायती जेको हिकिड़ो असां वटि हलंदो आयो आहे सिंध में त घर कारी करे भॼी वेंदा आहिनि। पोइ पुलिस प्रेशराइज़ कंदी आहे ठा कयो। हे मजबूर माउ पीअनि तां हिननि जी बेवसी हिन पीउ जे अखियुनि में पाणी ॿुधाए थो त अॼु बि जेके सिंध में इहे वाक़िया थियनि था हिननि जे पोयां कंहिंजा हथ आहिनि। हीअ नंढड़ी हिन वक़्तु मां सिंध वासियुनि खे हथ ॿधियास थी कयां। जीअं अलीशबा केस में असां तव्हां सभु हिकु थिया आहियूं उथो ॿाहिरि उथो निकिरो ॿाहिरि। हिन मासूम जे लाइ कम से कम पंहिंजे फेसबुक स्टेटस ताईं आवाज़ बुलंद कयो। हे नंढड़ी हिन वक़्तु तव्हांजी मुंतज़िर हिन मासूम ॿार खे ॾिसो। हे नंढड़ी बसि छा असां अहिड़नि दरिंदनि जे भउ खां पंहिंजा ॿार बंदि करे छॾियूं। पुलिस चए थी जेसीं ताईं मेडिकल रिपोर्ट अची चुकी आहे। डॉक्टर चए थी त बेबी सां रेप थियो आहे। पुलिस इंतज़ार में आहे। तव्हां अचो ऐं असां पोइ था FIR कटियूं। हे नंढड़ी जो पीउ आहे तव्हां सां थोरो ॻाल्हाईंदो। अदा तव्हांखे सॼी सिंध ॿुधे थी ॻाल्हायो। मां चवां थो मुंहिंजी न्याणीअ सां जेको ज़ुल्म थियो आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंसां कंहिं शइ जी बि का बि माना मदद हिमत न थी आहे। मुंहिंजी न्याणी आहे खट ते पई आहे। जंहिंखे चवां थो चवंदा डॉक्टरनि जूं रिपोर्टूं अचनि हीअं अचनि। सूबेदार चए थो जेसि ताईं मूंखे माना रिपोर्ट न मिलंदी मां माण्हू न त छॾींदुसि। मूं ते ज़ोर पियल आहे। मां ग़रीब आहियां मतिलबु मां बेरोज़गार आहियां। नंढड़ा बच्चा आहिनि काॾों जी करे काॾों जी मूंसां ख़ुदा करणु मूंसां मदद कई वञे। नंढड़ी हिन वक़्तु बेड ते खट ते पई आहे। ब्लीडिंग हली रही आहे। कोई बि हिननि वटि लड़ी न आयो। डोकरी जा जेके वस वारा चूंडियल असां तारिक अनवर सियाल साहब जन के भी रिक्वेस्ट कयूं था त सर तव्हांजो इलाइक़ो आहे हे पीपुल्स पार्टी जा वोटर आहिनि। असां पीपुल्स पार्टी जे नुमाइंदनि खे बि चऊं था औलाद वारा आहियो थोरो हर इशू खां हटी करे हिनखे ॾिसो। हिन वक़्तु हीअ नंढड़ी जेका आहे जस्ट 5 सालनि जी बेबी आहे। मां पूरी सिंध जे कानूनदाननि खे हथ ॿधी रिक्वेस्ट कयां थी त मूंखे घणी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं मासूम ॿारनि जा वाक़िया ईंदा आहिनि। मूंखे हिमत न पई थिए त मां हिन घर में अंदरि घिरां ऐं हिन मासूम खे मां ॾिसां। मां वरी हथ ॿधी अर्ज़ु थी कयांव त ख़ुदारा पंहिंजी फेसबुक ID था रखो। अदा सीलरो इरफान पुछे थो किथे अदी अदा हे डोकरी जो वाक़ियो आहे। जेके बि मुंहिंजा ॿाहिरि ॾिसनि था वीडियो खे शेयर कयो। अदा इमरान भट्टी हे डोकरी जो वाक़ियो आहे। नंढड़ी 5 सालनि जी आहे। नंढड़ी खे तव्हां ॾिसी सघो था। 4 ॾींहं थी चुका आहिनि। छोकिरी आई ईअं वेठी आहे। चवनि था 4 ॾींहंनि में पुलिस कोई बि हिन वेचारी न्याणीअ सां कोई ताउन ई न कयो आहे। SHO चए थो त रिपोर्ट एंटीरियम रिपोर्ट डॉक्टर ॾेई चुकी आहे। रेप थियो आहे। मां सिंधी भाइरनि गैरतमंद सिंधी भाइरनि खे अर्ज़ु कयां थी एडवोकेट सोबिया मल्ला आदि अवां नवाब शाह जो तमामु वॾो नालो आयो। हिन न्याणी लाइ आवाज़ उथारियो। डोकरी में हे वाक़ियो थियो आहे। नंढड़ी 5 सालनि जी आहे जंहिंसां रेप कयो आहे। हिकिड़ो भरिसां किरियाने